तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी क़िस्त आहे तकरार जी उन में छा वाकई हाणे मूसा ऐं मीर हिकु थी वेंदा। छा नवाब खान खे इन शइ में ख़तरो आहे या नवाब खान जेको आशू खे मोकिले करे मीर जे पोयां मूसा ताईं पुॼी वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में सिजावल ऐं जेको आहे नवाब खान जो ठाह थी वेंदो ऐं अकबर छा भावल खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो या न। तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं, पहिरियों इन खे पूरो ॾिसिजो ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पहिरीं ॻाल्हि त नेक्स्ट एपिसोड में शक पइजी वेंदो आहे नवाब खान खे त मूसा खे मीर बचायो आहे या मीर किथे लिकायो आहे, इलाज कराए रहियो आहे। ठीकु आहे न दोस्तों। पोइ आशू खे मोकिलींदो, चवंदो मूसा जो मीर जो पीछो कर, मूसा ताईं पुॼ। ठीकु आहे, ॿिन्ही खे ख़तमु कर। जे इहे हिकु थी विया त मुंहिंजो साहु कढी छॾंदा। उनखे ख़बर आहे जॾहिं हिकिड़ो मूसा जे नासनि में दमु कयूं वेठो नवाब खान जे नासनि में, हाणे त मीर जहिड़ो माण्हू बि जॾहिं मूसा सां हिकु थी वञे त पोइ नवाब खान जो त साहु वेंदो न। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों आशू उन्हनि जो पीछो शुरू कंदो ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे इहो ॼाणींदो त भावल जो कुटको खाई खाई अकबर पंहिंजी ज़बान नेठि खोले छॾींदो ऐं सभु कुझु ॿुधाईंदो, लेकिन हिकु ॿ किस्तनि ते बहादुर खाईंदो ऐं इहा शक पइजी वेंदो सिजावल खान खे त अकबर खे कोई न कोई खणी वियो आहे मथां अकबर राज़ ॿुधाए। हाणे उहो कोशिशि कंदो त मीर जे पोयों लॻंदो या लाला जे या वरी भावल जे पोयों सलीम खे लॻाईंदो त इन्हनि खे ॾिस त कंहिं इन खे खयों आहे अकबर खे। ऐं मीर फ़िलहालु ज़ख़्मी हूंदो, अञा इलाजु उनजो हलंदो रहंदो, हू अञा हिकु अधु किस्तनि ताईं ज़ाहिर न थींदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों घणो कुझु थियण वारो आहे। ॿी किस्त में वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।